साईं ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे भला शादी करणी आहे या प्लॉट वठिणो? हाँ मूंखे त शादी करणी आहे। अॼु मां ॾाढो पुरुमीद आहियां त अॼु असां वटि बाक़ाइदे सुहिणा सिफ़ता रिश्ता ईंदा, नई तफ़रीह लाइ ईंदा, जेके सोच सम्झ वारा हूंदा, जेके संजीदा हूंदा शादी करण जे लाइ। इंशाल्लाह। जॾहिं ॾिसो हिते जेको ॾिसो अचे थो उहो हिन चकर में हिन सां शादी कयां। हे ॾिस फॉर्म, हे फार्म जेको भरियोसीं, इहो बि अची करे चई वियो आहे त मुंहिंजी शादी करायो। हाँ साहब। हे केरु आहे? सरवर नालो अथसि, सरवर। गुलाम सरवर। वाह वाह, ये दफ्तर तकरीबन 120 गज ते तामीर थियल आहे। न न न बिल्कुल न। तव्हांजी ॻाल्हि नथो कयां। हाँ त तकरीबन अधु गज ते तामीर थियल हूंदो ऐं उहो बि कंक्रीट भरे थोरी वारी विझी तुंहिंजो स्ट्रक्चर ठाहियो अथनि। मां दफ़्तर जी ॻाल्हि कयां, 120 गज, पूरो 120 गज। वाह साईं ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे भला शादी करणी आहे या प्लॉट वठिणो? हाँ मूंखे त शादी करणी आहे ऐं मां तकरीबन पंहिंजो फाइल ठाहे आयो आहियां, घरवारी जो पूरो मुकमल कयो आहे फाइल हिन में। ऐं हिन में मां हुनजी सभु कुझु लिखी आहे, केतिरी माप, केतिरो कदु ऐं कहिड़े कलर जी ऐं वार कहिड़ा हुजनि, बिल्कुलु ॾिसो सॼो ठहियो पियो आहे। फिज़िबिलिटी रिपोर्ट ठाहे पूरी फिज़िबिलिटी आहे। अच्छा साईं, उहो त सभु कुझु ठीकु आहे, पर पहिरियां पाण फार्म भरायो, हुन खां पोइ वधीक ॻाल्हायूं था तव्हां। अच्छा, फार्म जी लोकेशन सही? सही हेला 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 पर। वाह, टेबल जी माप तकरीबन 4 बाय 6 जी आहे। सही है, टेबल बिल्कुल सही है। कंस्ट्रक्शन तमाम जबरदस्त है, वडी मेहनत वारो कम थियल आहे, स्ट्रक्चर बिल्कुल सोहणो ठाहियो आहे। नहीं, तव्हां ठहियल इमारत ते न ॻाल्हायो न, पंहिंजे प्लाट ते ॻाल्हायो। वेहो। कुर्सी भी तकरीबन 1.5 बाय 2 जी थी वेंदी। कंफर्टेबल आहे ॾाढी वेहण में। सर शादी करण आया हो? न, मां त बिल्डिंग ड्राई करे त नई बिल्डिंग ठाहींदसि। लगे भी यही थो। ही तव्हांजो फॉर्म आहे, सही आहे, मां तव्हांजो फॉर्म भरींदमि। तव्हां मूंखे इहो ॿुधायो तव्हांजो नालो छा आहे? अच्छा, नालो त मुंहिंजो इंजीनियर आहे। असां पाण ज़ात जा बि इंजीनियर आहियूं। असांजे वॾनि असांजी जेकी ज़ात आहे उहा असांजी जेकी कमु आहे, किरत आहे, उनजे हवाले सां रखी हुई। छो असांजो पर ॾाढो अंग्रेज़नि जे दौर में इंजीनियर हो, ऐं जेकी पुलूं सखर जूं इहे सभु मुंहिंजे ॾाढे ठाहियूं आहिनि। सर नालो ॿुधायो। नालो इंजीनियर पप्पू। तव्हांजो कमाई जो ज़रियो छा आहे? तव्हां मतिलबु सोर्स ऑफ इनकम छा आहे तव्हांजी? तव्हांजो स्टेटस छा आहे? तव्हां इहो ॿुधायो। हेॾा फाइल कयूं था, अंदाज़ ई न लॻो आहे त असांजो स्टेटस छा आहे। सर इहा असांजी फॉर्मेलिटी आहे, इहो फॉर्म फिल थींदो आहे, इहो ज़रूरी आहे असांजे ऑफिस में। इन मां अंदाज़ो इहो लॻो त पहिरियां प्लाट हुजे, उनजे मथां पोइ बिल्डिंग ठाहिजे ऐं पोइ वरी स्ट्रक्चर